अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिते बि जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। ऐं ईद तव्हां सभिनीनि खे खोड़ मुबारक हुजे। अॼु माशाल्लाह सां ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं तमामु सुठो ॾींहुं गुज़री रहियो असां सभिनीनि जो। यकीननि तव्हांजो ईद जो पहिरियों ॾींहुं, ईद जो ॿियों ॾींहुं तमामु बहितरीनु गुज़रियो हूंदो, पंहिंजे घर वारनि सां गुज़रियो हूंदो, पंहिंजी फैमिली सां गॾु गुज़रियो हूंदो, दोस्तनि सां गुज़रियो हूंदो ऐं असां सां गुज़रियो हूंदो। छो जो असां बि कोशिशि कईसीं त 2 ॾींहं असां तव्हां सां गॾु हुजूं। डिफरेंट महिमान हुया, डिफरेंट आर्टिस्ट असां सां गॾु हुया। उहे आर्टिस्ट हुया जंहिंखे तव्हां ॾिसणु चाहींदा आहियो, जंहिंजी ज़िंदगी जे बारे में तव्हां ॼाणणु चाहींदा आहियो। सो उहे ईद कीअं सेलिब्रेट कंदा आहिनि, कंहिं तरीक़े सां, कंहिं अंदाज़ सां सेलिब्रेट कंदा आहिनि, उहो बि असां तव्हांखे ॿुधायोसीं। ऐं कोशिशि कईसीं त ईद जे ॾींहंनि ते असां तव्हांखे सुठा सुठा सॉन्ग्स ॿुधायूं, सुठियूं सुठियूं मूवीज़ ॾेखारियूं ऐं सुठा सुठा असां तव्हांखे ड्रामास ॾेखारियूं। सो यकीननि तव्हांजी ईद त तमामु बहितरीनु गुज़री ई हूंदी। ऐं अॼु जो टियों ॾींहुं आहे, 3 ॾींहं ते असां सभु तव्हांखे भलीकार चऊं था। मां नीलम एलिफ ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि मुंहिंजा साथी मेज़बान रहमान राजपर। यकीनन जीअं नीलम ॻाल्हि कई त असां जी इहा ई कोशिशि हुई ऐं केटीएन जी हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त अव्हांखे सिंध जा उहे सितारा जेके अव्हां कोशिशि कंदा हो त ख़ासि इन इवेंट ते अव्हांखे ॾेखारे वञनि ऐं उन्हनि जूं पर्सनल लाइफ ते कुझु कचहरियूं, उन्हनि जूं पर्सनल लाइफ जे मुतालिक़, उन्हनि जो रहण करण ऐं शौक़ जे हवाले सां त हुननि जेका माना पंहिंजी हिन फील्ड में पंहिंजो पाण मञाइण ताईं, पंहिंजे हिन शौक़ खे वठी करे पंहिंजो पाण खे मञाइण ताईं हुननि कीअं जेका माना पाण पतोड़ियो। असां सां ईद जे 3 ॾींहं ते असां सां तमामु असां सां महिमान बि मौजूदु आहिनि रहमान। पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? तव्हांखे ईद मुबारक हुजे ऐं कीअं पई गुज़रे तव्हांजी ईद? अल्हम्दुलिल्लाह 2 ॾींहं ॾाढा सुठा गुज़रिया ऐं 3 ॾींहं हिकु जीअं असां हमेशह हिकु फर्स्ट डे असां पंहिंजे घर वारनि सां मल्हाईंदा आहियूं, उन खां पोइ 2 ॾींहं असां जेका दोस्तनि सां, 3 ॾींहं असां केटीएन सां। छो त असां जेकॾहिं केटीएन कशिश सां असां जेकॾहिं ईद गॾिजी अची करे सेलिब्रेट न कयूं त ईअं महसूसु थींदो आहे ॼण को खाल रहिजी वियो आहे ऐं उहो खाल पूरो करण जे लाइ असां जेका केटीएन में हाज़िर आहियूं। बिल्कुलु जीअं असां सां गॾु तमामु सुठा सुठा महिमान बि हिते मौजूदु आहिनि, उहे शख़्सियतूं जंहिंखे तव्हां ॾिसंदा आहियो, जंहिंखे तव्हां पसंदि कंदा आहियो। ऐं अॼु तव्हांखे ख़बर पवंदी त उहे पंहिंजी ईद कीअं सेलिब्रेट कंदा आहिनि, कंहिं अंदाज़ में कंदा आहिनि। कचहरी कंदासीं, उन्हनि सां म्यूज़िक बि ॿुधंदासीं ऐं जेको आहे सो ईद बि सेलिब्रेट कंदासीं। सो महिमान उनजो तारीफ़ करण खां पहिरां इहो बि मां नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु जेका असांजी ईद असां सेलिब्रेट करायूं त जेके बि असां वटि पर्सनैलिटीज़ हींअर जेके मौजूदु आहिनि त उन्हनि पर्सनैलिटी जो काफ़ी साथ आहे हिन ईद ते। बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट। कंहिंजो पंहिंजो राइटर जे हिसाब सां त कंहिंजो एज़ अ एक्टर जे हिसाब सां। मां सम्झां थो त तारीफ़ ऐं कंहिंजो एज़ अ डायरेक्टर जे हिसाब सां। सो काफ़ी माण्हुनि महिनत कई हिन ईद ते, इन रमज़ान ते काफ़ी माण्हुनि जी महिनत आहे तव्हां ताईं कोई सुठी शइ पहुचाइण में। सो उहे माण्हू असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि, तमामु सुठा आर्टिस्ट, तमामु सुठा फ़नकार असां सां गॾु मौजूदु आहिनि। सभिनीनि खे पहिरियां जेके मां पंहिंजे प्रोग्राम में जंहिंखे भलीकार चवणु चाहींदमि, मोहम्मद अली ईसानी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? आई एम फाइन, फर्स्ट क्लास। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं, ईद मुबारक। तव्हां सां कचहरी कंदासीं। ॿिया जेके तमामु सुठा आर्टिस्ट, तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं तमामु सीनियर आर्टिस्ट जंहिंजो कमु तव्हां ॾिसंदा आहियो त 5 मिंट लाइ तव्हां पंहिंजी स्क्रीन खे रोकी छॾंदा आहियो त ओ माई गॉड हे था अचनि असां वटि। सो उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। माशाल्लाह तमामु सुठा आर्टिस्ट फ़ारूक भुट्टो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? ईद मुबारक। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक, सॼी सिंध खे, सॼे आलम खे ईद मुबारक। ईद जो 3हों ॾिहाड़ो आहे। सो तव्हांखे भलीकार था चऊं। प्रोग्राम में 3 जेके असां सां गॾु आर्टिस्ट मौजूदु आहिनि, तमामु सुठा। हींअर उन्हनि फिल्म कई आहे, तमामु सुठी फिल्म, ऐं उनजा जेके डायरेक्टर साहिबु आहिनि तमामु सुठा, एवरग्रीन। ज़हीर मिर्जत साहिबु मुंहिंजो ऑल टाइम फेवरेट डायरेक्टर, उहे उन मूवी जा डायरेक्टर रही चुका आहिनि। तमामु सुठी उन्हनि मूवी कई आहे, तव्हां ॾिठी हूंदी, असां बि ॾिठी आहे। तमामु बहितरीनु उन में वर्क थियल आहे, तमामु महिनत उन में थियल आहे। सो असां सां गॾु सुहेल अहमद साहिबु बि मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम, हाउ आर यू? अल्हम्दुलिल्लाह। ईद मुबारक सभिनी खां पहिरियां त, ऐं केटीएन ॾिसंदड़नि खे ईद मुबारक। अॼु ईद जो 3हों ॾींहुं आहे ऐं उमेदु आहे त सभिनि खे मज़ो ईंदो हूंदो, छो त केटीएन जी जेका ट्रांसमिशन आहे उहा 3 ॾींहं हली आहे। ऐं उमेदु आहे त उन असांजी जेका ऑडियंस आहे उनखे फिल्म बि पसंदि आई हूंदी, जंहिंजे करे अॼु मां हिते वेठो आहियां। बिल्कुलु। अच्छा, हुन सां गॾु असां वटि मौजूदु आहे, नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पूरो रमज़ान असां सां गॾु जेको साथ रहियो, जंहिंमें असां नीलम बि तमामु बहितरीनु कैरेक्टर कयो, ओ मिठी में जंहिंमें मां बि हुयुसि, ऐं उनजो राइटर जेके आहिनि अब्दुल शकूर डारी साहिबु। त तव्हांखे बि वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी, तव्हांखे ईद मुबारक, सॼी टीम खे, मिठीअ जी सॼी टीम खे, केटीएन खे, ऐं सॼी सिंध खे,
सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे ईद मुबारक, ईद जो टियों ॾींहुं मुबारक हुजे। बिल्कुल जी, तव्हांखे बि खोड़ सारो मुबारक हुजे। अवां सां ने मिठी ड्रामे जो असां सीरियल काफ़ी अवां सां कचहरी थींदी। असां सां गॾु मिठी में जेको टाइटल सॉन्ग जो जेको सिंगर हुयो उन खे बि असां वेलकम चवंदा। मक़बूल अरफानी साहब तव्हांखे वेलकम चऊं था। बड़ी महिरबानी। सो प्रोग्राम में जेको आहे म्यूज़िक त ज़रूरी आहे, सो असां सां गॾु तमामु सुठा सिंगर बि मौजूदु आहिनि, कचहरी बि कंदासीं। ऐं तव्हांखे ख़बर त हर इंसान म्यूज़िक लवर हूंदो आहे। प्रोग्राम जी जेका शान हूंदी आहे, जान हूंदी आहे, उहो म्यूज़िक सां हूंदी आहे। सो चाहींदासीं त प्रोग्राम जी शुरूआति जेका आहे प्रॉपर तरीक़े सां कयूं ऐं म्यूज़िक सां कयूं, छो जो ईद आहे। ईद में अगरि म्यूज़िक न हुजे, थोरो चिल मज़ाक न हुजे त थोरी कमी लॻंदी आहे। सो महिमान त असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं, पर चाहींदासीं प्रोग्राम जी शुरूआति तव्हांजे सॉन्ग खां कयूं। सभ खां पहिरीं त आउं सभिनि जेके असांजी टीम वेठी आहे सभिनी दोस्तनि खे आउं ईद मुबारक ॾींदुसि। ईद जो टियों ॾींहुं तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे। जेके असांजा फॉरेन में दोस्त रहनि था उन्हनि खे बि मुबारक हुजनि। न ईद जे टे ॾियारे ते आउं दिलि चए पियो त तव्हांखे उस्ताद बुखारी जा बोल ॿुधायां, तव्हांजे साम्हूं पेश मंज़र आहे। अखियनि में थी वे त तोखे वारे ढकियां, अखियनि में थी वे त तोखे वारे ढकियां। अखियनि में थी वे त तोखे वारे ढकियां, तोखे ॾिसे न ॾे न को आहूं पसां बियो। तूं मञी मञी न महरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न महरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। ओ मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न महरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। हे मां त मिंथ थो करे छॾियां। क्या बात है। हिक त कैसा दिल न लाहिजे, लाहिजे त पोइ निभाइजे। हिक त कैसा दिल न लाहिजे, लाहिजे त पोइ निभाइजे। जे निभाए पोइ थी जवान, मां त मिंथ थो करे छॾियां। हाय मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न महरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। ओ मां त मिंथ थो करे छॾियां। वाह
अगे इश्क आ अजी ॿियो तही बुखारियां गरी सरे ग ब ग म ग म प म ग रे 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 सा सा रे रे सा सा रे रे सा सा रे ग म प ग रे 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 सा रे 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 सा रे 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 सा एक त अगे इश्क आ अजी ॿियो तही बुखारियां गरी बस अजीब ऐं गरीब मां त मिंथ थो करे छॾियां ओ मां त मिंथ थो करे छॾियां तूं मञी मञी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾियां ओ मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त मिंथ थो करे छॾियां ओ मां त मिंथ थो करे छॾियां वाह जी वाह, 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 जबरदस्त वाह, 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 माशाल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, तमाम तमाम बेहतरीन आगाज Wonderful. ईद कीअं पई गुज़रे तव्हांजी ईद फर्स्ट क्लास जीअं साईं ॿुधायो त फर्स्ट डे फैमिली सां सेकंड डे दोस्तनि सां टियों ॾींहुं अव्हां सां हाणे ॾिसूं त इहो टियों ॾींहुं कीअं थो गुज़रे फ़ारूक असां सां गॾु मौजूद आहिनि फ़ारूक छा छा कमु कया तव्हां ईद ते ईद ते बसि जेका आम हर साल वांगुरु ईद जीअं थींदी आहे ईअं ई थींदी आहे हर को निमाज़ लाइ उथंदो आहे इहा हिकिड़ी ईद आहे पर मां इहो चवंदो आहियां त ईद कजे त ईद कराइजे बि तॾहिं वञी ईद आहे थिए बिल्कुलु ईअं। हा कोशिशि इन ई ख़्याल सां हूंदा हूंदा कंहिंजी ईद कराइजे पोइ पंहिंजी ईद करे पोइ वरी पंहिंजनि अच्छा बचनि नीलम तव्हां ईसानी साहब खां सवेल बि मां सोचां पियो त ईसानी साहब खां मां सवाल इहो कंदुसि त हर इवेंट में तक़रीबन हर आर्टिस्ट जी हिकिड़ी पंहिंजी ख़ासियत आहे हा, पोइ बिल्कुलु। कंहिं आर्टिस्ट जी पंहिंजे एक्टिंग जे हवाले सां ख़ासियत आहे कंहिंजी पंहिंजे फ़नी दुनिया जे हवाले सां त ईसानी साहब जी ड्रेसिंग जी जेका ॻाल्हि कजे त हर इवेंट में ईसानी साहब तमामु चेंज नज़र ईंदा आहिनि असांखे कॾहिं फुल सूट में नज़र ईंदा आहिनि अॼु माशाल्लाह कुर्तो शलवार ऐं कॾहिं सर इन जो छा राज़ आहे मतिलबु इहो अव्हांजो हिकिड़ो दिली शौक़ु आहे त मतिलबु कुझु चेंजिंग्स आणजनि सर ॾिसो बेसिकली जॾहिं इंसानु फ़नकार या हिकिड़ो आर्टिस्ट थिए थो न त पोइ उहो उनजो फ़नकार मीन्स चेंज ऐं टशन कलरफुल कपिड़ा उन में चेंज हुजे त हाणे जीअं मिसाल चेंज न हुजे हा त तव्हां इहो सुवाल न करियो आहे अच्छा इहो 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 ड्रेसिंग सां गॾु गॾु एक्टिंग में बि अव्हां चेंज ओ यस डेफिनेटली उन में करिणो थो पए बल्कि मां त इहो थो चवां त जॾहिं माण्हू एक्टिंग करे थो या जुमिलो को डायलॉग तव्हां परफॉर्म कयो था त उहो जेको डायलॉग आहे उहो पाण तव्हांखे ॿुधाए थो त मूंखे कीअं चओ मज़ो तॾहिं आहे आर्टिस्ट मीन्स इहा आहे की यू हैव टू परफॉर्म अकॉर्डिंग टू द स्क्रिप्ट उहो तव्हां कैरेक्टर थी वञो सब्जी वारे विकिणण वारो आहियो त उहो आहे तव्हां एमएनए आहियो त एमएनए था थी वञो तव्हां हिकिड़ी कुल्फी खपाइण वारा आहियो त तव्हां कुल्फी खपाइण वारो थी वेंदव तव्हांखे यू हैव टू डाइल्यूट योर सेल्फ इन दैट कैरेक्टर वाह जी, वाह, आइडियल जबरदस्त। आइडियल आइडियल पर्सनैलिटी अव्हांजी सर हिन मौजूदु आहे जेको असांजो मरहूम शफ़ी मोहन शाह साहिब जन मरहूम माशाल्लाह, उन्हनि खे यस यस ऐं जेको आहे सो उहे मुंहिंजा आइडियल हुया मोहम्मद अली फिल्मुनि में जेको आहे सो मुंहिंजो नालो बि मोहम्मद अली आहे ऐं मोहम्मद अली जेको आहे सो ऐं पर्सनैलिटी जेकॾहिं तव्हां चओ था त मोहम्मद अली किले वॉज बॉक्सर एंड फाइटर ज़बरदस्त। सो इहे लाइफ जूं कुझु शख़्सियतूं थियनि थियूं त इहो आहे जी फ़ारूक त अव्हांजी ॿुधायो त ईद जी ख़ुशी जेका आहे सो ॿियनि खे ॾियो ऐं उन सां ईद थींदी असल आहे मक़सदु त इहो ई आहे असल मक़सदु इहो आहे माना हिकिड़ो दर्स असांजो इहो आहे त अच्छा असां सां गॾु जेको आहे सो सोहेल अहमद मौजूदु आहिनि हींअर जंहिंखे तव्हां ॾिठो हूंदो तमामु सुठो असांजी फिल्म जेका केटीएन जी तव्हां ॾिठी ईद जे पहिरें ॾींहं ते उन जा आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि सो मुंहिंजे ख़्याल में शायदि तव्हांजो जेको आहे फर्स्ट एक्सपीरियंस हुयो मां जेको आहे थिएटर कयो आहे आई हैव स्टडीड फ्रॉम नापा नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग हा 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 बिल्कुलु बिल्कुलु त टेलीविजन ते मां उर्दू मीडिया में कमु कयो आहे दिस इज़ माई फर्स्ट एक्सपीरियंस विद KTN कीअं रहियो बहितरीन वेरी प्लेजेंट सभिनी खां पहिरियां जेका बहितरीनु शइ हुई त प्रोड्यूसर खां वठी करे डायरेक्टर ताईं जेका बेस्ट ॻाल्हि हुई उहा हुई त सॼी
मतिलबु टीम इवन को एक्टर्स जेके प्राइमरी कैरेक्टर्स आहे उन्हनि खां वठी जूनियर एक्टर्स ताईं तमामु सभु जेको आहे सुठो रवैयो रखनि पिया ऐं सभु सीनियर हुया ऐं उन सां गॾोगॾु जेको माहौल हुननि रखियो हुयो हुते उहो तमामु मज़ो आयो व्यूअर्स मां जेका अव्हांखे मोट मिली पोइ कीअं फील थियो हुन जूं मोहबतूं ॾिसी करे त छा तव्हांखे कुझु टाइम पहिरां ई मूव थियणु घुरिजे हा KTN जे प्लेटफॉर्म ते छो त जेका पज़ीरा यकीनन अव्हांखे KTN जी तरफ़ां मिली आहे सभिनि खां पहिरियों त मां फरीद साहब जो शुक्रिया अदा कंदुमि त उन्हनि हिन कैरेक्टर जे लाइ कंसिडर कयो मूंखे इहो आहे जो हर शइ जो जेको आहे हिकिड़ो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे ऐं मूंखे लॻो त हीउ जेको वक़्तु आहे छो करे त दिस थिंग केम ऑन इट्स ओन टू मी त पोइ मूंखे लॻे थो त अगरि हिन फिल्म में मां परफॉर्म करे सघियुमि त दैट्स बिकॉज़ हुन खां अॻु मां स्टेज कयां पियो चैलेंज हुयो अव्हांजे साम्हूं चैलेंज हुयो चैलेंज बि हुयो ऐं हिकिड़ो नओं एक्सपीरियंस हुयो मतिलबु पूरी हिकिड़ी फिल्म करणु त उहो हिकिड़ो नओं एक्सपीरियंस चैलेंजिंग वर्क हुयो जी शकूर साहब शकूर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हाईंदासीं पर हींअर जेकॾहिं ॻाल्हि कई वञे जॾहिं ईद थींदी आहे त सभिनीनि खां पहिरियां असां नमाज़ पढ़ंदा आहियूं उन खां पोइ जेको आहे असां घरनि में ईंदा आहियूं कुझु न कुझु सुठो खाईंदा आहियूं कुझु मिठो खाईंदा आहियूं कुझु बहितरीनु खाईंदा आहियूं असां सो मां चाहींदमि प्रोग्राम में असां खाइण पीअण जी बि थोरी ॻाल्हि कयूं ताकी जेके अदियूं असांखे ॾिसनि थियूं त जेकॾहिं उहे किचन में आहिनि त उहे जेकॾहिं प्रोग्राम ॾिसनि थियूं त उहो उन्हनि खे ॾिसनि ऐं कुझु ओढ़ो पचाइनि जेके अॼु असां पंहिंजे सेट ते KTN जे सेट ते पचाइण वारा आहियूं सो तमामु सुठी कुक जंहिंखे तव्हां पूरो रमज़ान बि ॾिठो हूंदो तमामु सुठा उन्हनि खाधा पचाया ऐं ईद ते फर्स्ट डे सेकेंड डे बि तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो अॼु थर्ड डे आहे सो अॼु बि असां सां गॾु मौजूदु आहिनि तमामु सुठी का डिश पचाइण वारियूं आहिनि सो केरु मौजूदु आहिनि असां सां गॾु नादिया इज़हार असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक बिल्कुल तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह दुआऊं आहिनि तव्हांजूं सो तव्हांखे बि भलीकार चऊं था अॼु असां पंहिंजी ट्रांसमिशन में छा पचाइण वारा आहियो इहो ॿुधाए छॾियो ताकी पोइ असां जेको आहे सो ॾिसूं त तव्हां छा था पचायो सही सही बिल्कुलु अच्छा अॼु जेकी मां रेसिपी ठाहियां थी उहो बि छो जो मिठो ई आहे ऐं 2 ॾींहंनि खां मां मिठो ई पई ठाहियां जी बिल्कुलु त हाणे जेकी असां रेसिपी था ठाहियूं उहा आहे फ्रूट ट्राइफल ठीकु आहे ओके तव्हां ॾे ॾींदासीं त तव्हां कहिड़ी कहिड़ी हाणे हिन में शइ ऐड था कयो तव्हां सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं असां सां गॾु तमामु सुठा राइटर शकूर डहरी साहब मौजूदु आहिनि जंहिं ओ मिठी जो ड्रामो पूरो राइट कयो आहे तमामु सुठो माशाल्लाह तव्हां स्टोरी ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हुई ऐं तव्हां सोचींदा हूंदो त कंहिं लिखियो आहे केरु आहे कीअं लिखियो आहे छा हुननि जो एक्सपीरियंस हुयो असां उन्हनि खे बि प्रोग्राम में घुरायो मतिलबु हिकु मिठी ईद ते मिठी जो हिकु असांखे गिफ्ट शकूर साहब ॾिनो त हुन कुझु अव्हां खां सवालात पुछंदा त इहो कीअं ख़्यालु आयो सर त माना मिठी ईद ते मिठी जो तोहफ़ो असां KTN जे प्लेटफॉर्म तां मुहैया कयूं इहो ख़्यालु ईअं आयो त अॻु में जेके मूं ड्रामा ॾिना KTN खे उन में मुंहिंजी जेकी पहिरीं सीरियल हुई उहा हुई आई एम सॉरी कॉमेडी अच्छा ऐं उन खां पोइ वरी कंडन जी सेज जेको सोप सीरियल हलियो ऐं 926 तूं हलियो ऐं उन खां पोइ मूं चाहियो पियो त हिकिड़ो अहिड़ो ड्रामो ॾियां जेको इन ॿिन्ही खां मुख़्तलिफ़ हुजे सही जीअं कुझु राइटर लिखंदा आहिनि हिकिड़ी टॉपिक जा ड्रामा हिकिड़े हलंदा रहंदा आहिनि त मां हर ड्रामो मुख़्तलिफ़ ॾींदो पियो आयुसि सही त पोइ जेॾी महिल फरीद साहब जिन मूंखे हुकुम कयो त असां रमज़ान जे हवाले सां को ड्रामो ठाहिणु चाहियूं था त पोइ मुंहिंजे ज़हन में मिठी जो ख़्यालु आयो ज़बरदस्त त पोइ असां डिस्कस कई साईं सां साईं ओके कयो ऐं नाज़रीन ॾिठो ऐं मूंखे उमेदु आहे त सभिनी खे वणियो हूंदो ऐं ॾाढो मूंखे पाण खे मज़ो ईंदो मां बि रोज़ु ॾिसंदो आहियां अच्छा ज़बरदस्त छो त असां इन जो अंदाज़ो इन हवाले सां आणी था सघूं त मुंहिंजो हुन में कैरेक्टर जानू जो ऐं अव्हांजो जेको कैरेक्टर केतिरो असांखे सोशल मीडिया ते ऐं ॾिसंदड़नि खां असांखे जेको हिकिड़ो असांखे उनजी रिज़ल्ट मिली आहे ॻाल्हि ॿुधो तव्हांजो जेको कैरेक्टर तव्हां चयो मां छा आयुमि पंहिंजे कैरेक्टर में मुंहिंजो नालो छा हुयो इहो ॿुधायो तव्हां मुंहिंजा भाउ थिया आहियो ॿुधायो छा हुयो मुंहिंजो नालो बसि हाणे व्यूअर्स खे ख़बर आहे तव्हां ॿुधायो मुंहिंजो नालो छा आहे मूंखे ख़बर आहे तव्हांजो नालो जानू आहे तव्हां मुंहिंजा भाउ थिया आहियो मां छा हुयमि तव्हांजो पंहिंजो ड्रामो आहे तव्हांखे पूरो महीनो जेको असांजे व्यूअर्स जेको ॾिठो आहे ठीकु आहे अव्हां साम्हूं वेठा आहियो हाणे पूरो महीनो ॾिसण खां पोइ बि हिते रज़िया जेको 30 क़िस्तूं हलियूं वरी बि हिते रज़िया सां अचूं मज़ो न इहो मां तव्हांजो टेस्ट पे वरितो त तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ो आर्टिस्ट जो छा नालो नंढड़ा सवाल ॾुखिया सवाल कयो नंढड़ा सवाल पर अफ़सोस तव्हां नंढड़े सवाल में बि रहिजी वियो सो माशाल्लाह तमामु सुठो लॻो तव्हां सभिनीनि सां गॾु वेही करे तमामु सुठो पियो लॻे सो हाणे उहे ई जेके एज़ यूज़ुअल सवाल थींदा आहिनि मां उहे ई कंदमि कोई नओं सवाल इजाद न कंदमि सभिनीनि खां पहिरियां फ़र्क़ु खां मां पुछणु चाहींदमि तव्हांजी बचपन जी ईद ऐं हीअ वरी जेका ईद आहे को ख़ासि फ़र्क़ु तव्हांखे नज़र अचे थो ख़ासि सही त फ़र्क़ु आहे बचपन में त माण्हू बादशाह आहे न अच्छा वाह वाह
जवानी में ग़ुलाम थो थी वञे अच्छा गुलाम छाचो पंहिंजनि बच्चनि जो हा, उहोई त पंहिंजे सॼो माहौल आहे तव्हांजो घरु आहे हा तव्हां ज़ाहिर आहे उन्हनि जा ग़ुलाम आहियो न वॾे में वॾो फ़र्क़ु इहो आहे त बचपन में ख़र्ची वठूं था हाणे ख़र्ची ॾियूं था ॾियणी हाणे ॾियणी थी हाणे बि वठी सघूं था असां हाणे न उहो त जंहिंजा वॾा जीअरा आहिनि हा। उहे वठी सघनि था ऐं उन्हनि खे मिलंदी ऐं उन्हनि खे मिलणु खपे पर जंहिंजा न आहिनि सो ॾाढी अहिड़ी तव्हां ॻाल्हि करे छॾी जो जंहिंजा वालदेन न आहिनि उन्हनि खां पुछो त ईद कीअं थी गुज़रे ऐं उहे ख़ुशनसीब आहिनि जीअं फ़ारूक आहे फ़ारूक जो फादर असलम भुट्टो साहब मुंहिंजो दोस्त आहे हिननि जा वालदेन ज़िंदा आहिनि दे आर द लकीएस्ट हैप्पी इहा ई ईद आहे सो इहो फ़र्क़ु आहे ईद हूं बाक़ी त मिठो खाइण पीअण ही हाणे यकीन कंदो थिए थो सही हा तव्हां यकीन कंदव त बाक़ी लटा कपिड़ा हिन एज में अचे उनजो चाम नथो रहे इहो ॿारनि खे थिए थो अव्हांखे छा सर मिठे में छा पसंदि आहे मिठे में सर जीअं मैडम ॿुधायो त फ्रूट ट्रैफल वेरी नाइस ज़बरदस्त उहो मूंखे आइस्क्रीम सुठी लॻंदी आहे हा पर ज़बरदस्त अॼु मिठीअ में फ्रूट ट्रैफल आहे त नीलम बि आहे ऐं अव्हां बि आहियो ऐं मिठी ड्रामो बि जेको आहे सो सर साईं जो आहे। ऐं मूवी भी आहे इहो असां इहो सां इहो गॾु। एवरग्रीन है सर Oh, yes. एवरग्रीन Oh, yes. अच्छा मकबूल अरफानी Thank you साहब so सां सवाल much. पूछंदासीं सर मिठी जो टाइटल सॉन्ग माशाल्लाह तमामु बहितरीन छो त उन में जेतिरी महिनत राइटर साहब जी आहे त यकीनन उन में हिकु जान विझण में अव्हां जो बि भरपूर साथ रहियो No आहे doubt, मिठी जो। माशाल्लाह। त जेॾीमहिल स्टार्टिंग में टीज़र आयो त असां यकीन करे सुञाणे न सघियासीं त तव्हांजो आवाज़ु आहे उन इन में बि तव्हां चेंजिंग नहीं जो अव्हां जो माशाल्लाह हिकिड़ो स्टाइल ई पंहिंजो आहे पर पोइ बि जॾहिं ख़बर पई अव्हां त इन में यकीनन महिनत तव्हांजी का ॾुखियाई सिंगर खे ऑलराउंडर हुअणु घुरिजे अॻु में जेको कमु कयो असां पहिरियों बि टाइटल सॉन्ग ॻायो आहे ऐं कल्चर जा बि गाना सॉन्ग कयासीं ऐं पंहिंजो थीम सॉन्ग बि कयासीं त प्लेबैक सिंगिंग जो मक़सदु आहे त उनखे कहिड़ो बि सॉन्ग वग़ैरह ॾिनो वेंदो त उहो करे वेंदो चाहे स्टाइलिश हुजे चाहे कॉमेडियन हुजे चाहे सैड सॉन्ग हुजे त मूंखे हुन में ॾुखियाई कोन थी वॾी ॻाल्हि इहा त शानी साहब हुनखे कंपोज़ कयो मूंखे हुन सम्झायो त भई हीअ थीम आहे हीअ चीज़ आहे हीअ कॉमेडी हिन स्टाइल तव्हांखे करिणो आहे बसि पोइ असां ॿई जॾहिं ॿ ज़हन वेठासीं त करे वियासीं वाह जी वाह हींअर बि तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं ऐं तव्हांजो असां भरपूर फ़ाइदो खणंदासीं को ख़ूबसूरत कलाम असांखे ॿुधाए छॾियो ताकी वरी ॿी असांजी जेका ट्रांसमिशन आहे उनखे प्रॉपर कंटिन्यू करे सघूं असांजे दिलि छटे जो हिकिड़ो बहितरीनु सीनियर शाइर आहे उनजो तव्हांखे कलाम काफ़ी ॿुधायूं था तव्हांखे ओके जी बिस्मिल्लाह तू साहिब ज़ादा सुपरी अची जे है कार पेरे दरिया पिंबड़ियों हंध विछाया वार साजन सब जमार त गोली थी गुज़ारियां ही कलाम इन जी कंपोजिशन जेकी आहे मुंहिंजे चाचे मरूम उस्ताद मोहम्मद उमर कई अब्दुल्ला कई हुई तव्हां सां पेश मंज़र आहे ओ ना तो छिनियो पियो वञे है वञे ना तो छिनियो पियो वञे मुंहिंजे सुणल खे मुंहिंजे सोडल खे केरु सम्झाए ना तो छिनियो पियो वञे ना तो छिनियो पियो वञे हाय वञे ना तो छिनियो पियो वञे मुंहिंजे सुणल खे मुंहिंजे सोडल खे केरु सम्झाए ना तो छिनियो पियो वञे ओ मेड़ू मिनतू आज़ियूं न्याज़ियूं ओ मेड़ू मिनतियूं आज़ियूं न्याज़ियूं मुहिब हिक न मञे है मञे मुहिब हिक न मञे
मुझे सुन लखे मुझे सोड लखे केर समुझाए ना तो छिनियो पियो वञे ना तो छिनियो पियो वञे है वञे ना तो छिनियो पियो वञे मुझे सुन लखे मुझे सोड लखे केर समुझाए ना तो छिनियो पियो वञे क्या बात कमाल ये ॿ लफ़्ज़ ॿुधण जहिड़ा आहिनि हो शीशे जहिड़ी नाज़ुक दिलड़ी शीशे जहिड़ी नाज़ुक दिलड़ी बोर करियो पियो भञे है भञे बोर करियो पियो भञे मुझे सुन लखे मुझे सोड लखे केर समुझाए ना तो छिनियो पियो वञे ना तो छिनियो पियो वञे है वञे ना तो छिनियो पियो वञे मुझे सुन लखे मुझे सोड लखे केर समुझाए ना तो छिनियो पियो वञे वाह तीर जुदाया जा मुखे मुसाफिर ओ तीर जुदाया जा मुखे मुसाफिर सामू बिठो पियो सने है सने सामू बिठो पियो सने मुझे सुन लखे मुझे सोड लखे केर समुझाए ना तो छिनियो पियो वञे ना तो छिनियो पियो वञे है वञे ना तो छिनियो पियो वञे मुझे सुन लखे मुझे सोड लखे केर समुझाए ना तो छिनियो पियो वञे ना तो छिनियो पियो वञे ना तो छिनियो पियो वञे वाह जी वाह जबरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन तव्हां जो अंदाज़ ऐं ना तो तमाम छिनियो पियो वञे वाह वाह थैंक यू असांजे अॼु मुझे सुन लखे को समझा वाह 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 अच्छा जी असां सां गॾु सुहेल मौजूद आहिनि दम तव्हांजी मूवी माशाल्लाह तमामु बहितरीन तमामु सुठी स्टोरी छा हुई जेकॾहिं तव्हां थोरो पंज अल्फाज़ में वज़ाहत ॿुधाए में- छॾियो वज़ाहत में छो जो उन्हनि त ॾिठी सभिनीनि हाणे तव्हां पंहिंजे अंदाज़ में ॿुधायो त छा स्टोरी हुई तव्हांखे हुन में छा नवाण लॻी छा तव्हांखे हुन में क्रिएटिविटी लॻी छो जो ज़हीर सर आहिनि ई क्रिएटिव माइंड पर्सन ऐं तव्हांजा जेके राइटर आहिनि उहे बि माशाल्लाह तमामु सुठा छा तव्हांखे छा छा better सिखण जे लॻो हुन लाइ में? छा सिखण जे लाइ मिलियो सिखण लाइ छा मिलियो ऐं कहिड़ी अहिड़ी शइ जेका तव्हांखे वधीक क्लिक कई हुन मूवी में दम में केतिरो दम हणणो पियो हा, उहो सुहेल भाउ पाण ॿुधाईंदो दम में केतिरो दम हुयो जी वाह दम में काफ़ी दम लॻो ऐं मां त पंहिंजी टीम खे चवां पियो त असांजो गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में नालो अचणु खपे छो जो अक्षय कुमार जो रिकॉर्ड आहे त हुन 3 ॾींहंनि में जेको आहे सो फिल्म शूट कई आहे असां हुन खां घटि टाइम में मतिलबु एतिरी ड्यूरेशन जी फिल्म शूट कई आहे ऐं हिन महिल ताईं जेको रिस्पॉन्स अचे थो हुन मां ख़बर पए थी त यार वी हैव मेड समथिंग गुड त नई शइ इहा सिखण खां मिली त पहिरियों मतिलबु प्रॉपर हिकिड़ो स्क्रीन जो एक्सपीरियंस हुयो ऑल्दो हिकिड़ी टीवी फिल्म आहे मतिलबु टेलीफिल्म आहे पर
हुनखे ठाहियो वियो जंहिं अंदाज़ में उहो हिकिड़ो फीचर फिल्म वांगुरु हो सो ईअं ई लॻो त यार का हिकिड़ी प्रॉपर बॉलीवुड टाइप जेको आहे छो करे त हुन में सभु कुझु हुयो देयर वॉज एक्शन ऐं जेको मुंहिंजो कैरेक्टर ग्राफ हो मतिलबु हिकिड़ी इनोसेंस खां स्टार्ट थिए थो ऐं एंड ते हुन जी सभु फैमिली आहे जेके मरी वञनि था त मतिलबु हिकिड़ो शेक्सपीरियन फील हुयसि अच्छा उन खां अलावा ॿियो इहो ज़रूरु अव्हां खां पुछंदुसि त नापा में जेको अव्हां पढ़िया आहियो वरी उन खां पोइ तव्हां स्क्रीन ते जेका मूवी जी रिकॉर्डिंग में उन डायरेक्टर जे वर्क में ऐं नापा जे में केतिरी अव्हांखे चेंजिंग लॻी तव्हांखे ईज़ी छा ओॾां ईज़ी पियो लॻे या हिते अव्हांखे ईज़ी लॻो ईज़ी ॾिसो एक्टिंग त हिकिड़ी शइ हूंदी आहे कंहिं बि मीडियम में हुजे फिल्म में हुजे टीवी में हुजे या थिएटर में हुजे बसि इहो आहे जो थोरियूं कुझु टेक्निकलिटीज़ हूंदियूं आहिनि जेके जंहिंजो तव्हांखे ख़्यालु रखिणो पवंदो आहे थिएटर में हूंदो आहे को कट न हूंदो आहे मतिलबु इम्प्रोव करे तव्हांखे प्ले पूरो करिणो आहे हिन में इहो आहे जो कट लॻे थो सो हिकिड़ी मतिलबु ग़लती जी गुंजाइश जेका हूंदी आहे सो इहो थोरो ईज़ी आहे मतिलबु ईअं चई सघूं त ॾुखियो डायरेक्टर हुयो ज़हीर साहब जी ज़हीर साहब अच्छा कम जे महिल इलाही स्ट्रिक्ट हूंदा आहिनि पर कम खां अलावा जेकॾहिं उन्हनि खे तव्हां ॾिसो त उन्हनि खां वधीक फनी असां त जॾहिं ओ मिठी कयोसीं त असां चयो तव्हांजो बि कोई कैरेक्टर हिन में हुजणु पियो जेतिरो हो मज़ाक कनि पिया जेतिरो फन कनि पिया पर कम जे महिल ईअं लॻंदा आहिनि ॼण अलाह उन खां कुझु पुछे बि न माण्हू मतिलबु कोई पाणी बि पीअणो आहे न त उहो बि न चओ सर पाणी पीअण वञो एॾा स्ट्रिक्ट थी वेंदा आहिनि पर उन खां पोइ नॉर्मल थी वेंदा आहिनि ऐं तमामु सुठा डायरेक्टर आहिनि माशाल्लाह जॾहिं वरी उहो कम असां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसूं था थकल ई था वञनि त वाक़ई ज़हीर साहब सही हुयो पंहिंजी बिल्कुलु बिल्कुलु लिटरली इहा ॻाल्हि मां तव्हां कंटिन्यू कंदुमि त मतिलबु सेट ते जॾहिं को सीन थींदो पाणी पीअण जी वाक़ई में इजाज़त न हूंदी हा हा उन्हनि खां कुझु पुछियो त मतिलबु उन्हनि जो जवाबु अहिड़ो मिलंदो त माण्हू चवंदो न बसि बसि हाणे सर सां न आहे ॻाल्हाइणो ॾींहं खां पोइ पाणी न आहे पीअण ऐं जॾहिं सीन जीअं ख़तमु पाण सां गॾु रखंदा कयो न पाणी विसारींदा छो तव्हां अक्सर पंहिंजी बोतल विसारे छॾींदा हा बिल्कुलु सही था चओ ऐं जॾहिं सीन असांजो ख़तमु थिए उन महिल असां ज़हीर सर खे ॾिसो असांजो उहे ई सर आहिनि जेके असां सां गॾु सीन में हुया मतिलबु ॿ रूप उन्हनि जा अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु डिफरेंट आहिनि हिकिड़ो सफ़ा स्ट्रिक ऐं हिकिड़ो सफ़ा फनी सो तमामु सुठो माशाल्लाह असां सां गॾु जेको शकूर डहरी साहब बि मौजूदु आहिनि माशाल्लाह जेको ओ मिठी असां ड्रामो कयोसीं जेतिरो हुनखे फेम मिलियो आहे जेतिरो माशाल्लाह उहो हले पियो जेतिरो माण्हू हुनखे ॾिसी करे इंजॉय पिया कनि सो तव्हां जेको बि ड्रामो राइट कंदा आहियो तव्हांखे एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि त इहो एतिरो निकिरी वेंदो या सडनली तव्हांखे ख़बर पइजी वेंदो त अच्छा मां इहो कयो एॾो निकिरी वियो तव्हांखे ख़बर हूंदी आहे त मां जेको लिखां थो इहो वाक़ई हाइट ते वेंदो एतिरो हाइट थींदो उमेद वॾी हूंदी आहे अच्छा मां जॾहिं हिकिड़ी 5 डेज़ जे दौर में लिखियो दादली ऐं उहो अवॉर्ड में सिलेक्ट थियो अच्छा उन खां पोइ जेको बि KTN ते कमु कयो आहे जेके बि ड्रामा लिखिया आहिनि ऐं उहे क्लिक थिया आहिनि अच्छा अच्छा ऐं उन करे मूंखे उमेद हुई वॾी उमेद हुई हाणे छा सोचियो सर मिठी जी पज़ीराई खां पोइ हाणे छा सोचियो हाणे KTN खे कहिड़ो गिफ्ट ॾींदो ॾिसंदड़ खे कहिड़ो गिफ्ट ॾींदो हिकिड़ो त मिठी जेको असां ठाहियो ॾाढो तकड़ में ठाहियो ऐं टाइम घटि हुयो उन करे मां चाहियुसि त मिठी सीज़न 2 बि ठहे जेको मां आराम सां वेही लिखां असां आर्टिस्टनि ते महिरबानी थिए त स्पीड सां जीअं तव्हां लिखियो न एतिरी जल्दी में असां खां शूट करायो न मिठी सीज़न 2 हूंदो पर आर्टिस्ट ॿिया हूंदा आर्टिस्ट साॻिया हूंदा हा एतिरी स्पीड सां थियो उहो एतिरो स्पीड सां थियो ॾाढो मज़ो आयो असांखे मतिलबु असां विढ़ूं बि पिया फन बि कयूं पिया ऐं हिक ॿियनि खे सम्झो बसि हथनि सां न आहे मारियो असां बाक़ी त असां सभु शयूं कयूं आहिनि हुते पर ॾाढो मज़ो आयो ॾाढो सुठो लॻो हुते मतिलबु कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके अनएक्सपेक्टेड हुयूं पर मां जॾहिं हाणे वेहंदी आहियां त मां चवंदी आहियां अञा थोरो हले आहे ॾाढो मज़ो आयो असांखे हुते हुन ड्रामे में अच्छा असां सां गॾु जेको आहे सो फ़ारूक हिते मौजूदु आहिनि माशाल्लाह मूं हुननि खे हमेशह सीरियस ॾिठो आहे ऐं मां हुननि जा ड्रामा बि जेके ॾिठा आहिनि या मूवीज़ ॾिठियूं आहिनि त हमेशह अहिड़ी संजीदा टाइप जूं ऐं रियल में बि मूं हुननि जूं फिल्म्स ॾिठियूं आहिनि पर रियल में बि न उहे हमेशह रिज़र्व रहंदा आहिनि ऐं इहे संजीदा टाइप जा रहंदा आहिनि सो तव्हां कॾहिं कोई इन फनी टाइप जो कोई सिटकॉम या कोई फनी प्ले या का फनी मूवी ठाही आहे इलाही ठाहियूं आहिनि अच्छा 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 हा मूं ॾिठियूं आहिनि तव्हांजो हा सिटकॉम कयो आहे ऐं थिएटर में इलाही कॉमेडी कई आहे तव्हां जेके ॿ कैरेक्टर्स मिलंदा आहिनि हिकु सफ़ा सीरियस वारो ऐं हिकु जेको फनी बिल्कुलु सीरियस में त तव्हां बिल्कुलु फिट थी वेंदा हूंदो तव्हांजे हिसाब सां तव्हांखे लॻंदो त फनी में बि थी वेंदा हूंदो शकल ई अहिड़ी आहे छा कयूं डायरेक्टर्स जेके बि अचनि था उहे इहे ई अहिड़ियूं स्टोरीज़ ॾींदा आहिनि तक़रीबन अच्छा 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 मां बि इहा ई कोशिशि कंदो आहियां वरी असां जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में अञा जान विझूं छो जो प्रोग्राम में जेको आहे म्यूज़िक जो हुजणु मुंहिंजे लाइ त इलाही ज़रूरी आहे यकीनन तव्हां सभिनीनि जे लाइ बि हूंदो सो तव्हां सभिनीनि जे लाइ असांजे महिमाननि जे लाइ ऐं मां पंहिंजे लाइ चाहींदमि त हिकिड़ो को ख़ूबसूरत कलाम तव्हां ॿुधायो हाँ
चेहरो त ॾिसंदसि चिताए तुंहिंजी तलाश हूंदी जय महफिल में तू न हूंदे जय महफिल में तू जय महफिल में तू न हूंदे उहा महफिल उदास हूंदी गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि मोहबत वे मुलाक़ातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि कमाल वेही बागन में गॾु जानी बुती कोयल जुकू वेही बागन में गॾु जानी उहे जायूं उहे मंज़र उहे जायूं उहे मंज़र अञा मूंखां नथियूं विसरनि गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि वाह कमाल क्या बात वाह हो हुई बरसात जी मौसम हुआ मंजर हसी प्यारा सरे गरे गरे गम 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 गरे रे 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 सा रे रे सा रे रे सा सरे ग ब ग सरे ग प ग रे सा रे 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 सा रे रे सा रे रे सा रे रे सा रे 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 सा रे 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 सा ओ हुई बरसात जी मौसम हुआ मंजर हसी प्यारा लगे थी हीर थदड़ी दिल मिले दिल सा पिरी प्यारा वे रातियों मिठियूं बातियों वे रातियों मिठियूं बातियों अञा मूंखां नथियूं विसरनि गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि मोहबत वे मुलाक़ातियूं
अञा मूंखां नथियूं विसरनि गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा मूंखां नथियूं विसरनि ला 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 ला। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, मज़ो अची वियो, तमामु बहितरीनु, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो अंदाज़। सो हींअर जेको आहे सो तव्हां सभिनीनि सां कचहरी बि अथई, माशाल्लाह तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए, तव्हां सां गॾु ईद सेलिब्रेट करे स्पेशली। सो मोहम्मद अली ईसानी साहब, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में आया ऐं तमामु घणी ख़ुशी अथई। फ़ारूक भुट्टो, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में आयो। सुहेल अहमद, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां स्पेशली प्रोग्राम में शकू आयो। साहब बांधी खां कई आहे न असां सां गॾु। हाँ, थैंक यू सो बिल्कुलु। मच। अच्छा, मां हिते हिकिड़ो गुज़ारिश कंदुसि, कोविड जो सीज़न हले पियो, मां गुज़ारिश अच्छा, हाणे कंदुसि तव्हांखे हाणे यादि आहे प्रोग्राम सिंध वासियुनि खे त प्लीज़ मास्क पायो, मैसेज मास्क पायो, तमामु ज़रूरी आहे। जान आहे त जहान आहे, पंहिंजी ज़िंदगीअ जो, बिल्कुलु पंहिंजे जी। बच्चनि जो, पंहिंजी फैमिलीअ जो ख़्यालु कयो, मास्क पायो। थैंक यू वेरी मां चवां Thank you so very much. एतिरे डिस्टेंस से कीअं वेठा मतिलबु या निमाज़ खां पोइ भाकुर बि पायूं ईद न भाकुर न मिठियूं। असां त ईअं मलाई वाह जी वाह, ज़बरदस्त, तमामु सुठो लॻो माशाल्लाह, तव्हां सभिनीनि thank सां you। मिली ऐं तव्हां सभिनीनि सां ईद सेलिब्रेट करे। थैंक यू सो मच, तव्हां सभु हिते आयो ऐं असां सां गॾु जेको आहे सो मक़बूल आरफानी, thank you, मक़बूल आरफानी special- साहब बि especially मौजूदु thank you। हुया, तमामु सुठा तव्हांजा गाना असांजी जेका। तव्हां असांखे यादि कयो। हा, असांजो पंहिंजो घरु आहे, अच्छा अच्छा अच्छा। असांजो पंहिंजो घरु, असांखे ज़ाहिर आहे ॿ ॾियारा जेकॾहिं असां घर गुज़ारिया त हिकिड़ो घर त असांखे हिते बि हिकिड़ो घर, गुज़ारणो आहे, माशाल्लाह, ॾियो असांजो ज़बरदस्त। असांखे त गुज़ारणो हुयो। तव्हां त असां सां गॾु ई हूंदो हिते। मक़बूल So, आरफानी यकीन कयो त ॾाढो मज़ो ॾिनो, हिन जे कलामनि No ॾाढो doubt। मज़ो, हिन जो अंदाज़ जेको हुयो बिल्कुलु, ॾाढो बिल्कुलु। बहितरीनु हुयो। मक़बूल आरफानी, गुड लक, ऐं असां तव्हांजा दुआ गो आहियूं त अल्लाह पाक तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾे ऐं वधीक कामयाबी। ज़बरदस्त जी, थैंक यू सो मच। सो व्यूअर्स, प्रोग्राम असांजो जारी सारियो आहे, टाइम थियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो त ब्रेक खां पोइ। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं हिकिड़ो चकर ॿीहर तव्हां सभिनी खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ॻाल्हायां थी न मां, खोड़ सारियूं तव्हांखे मुबारक हुजनि। सभिनीनि खां पहिरियां तूं मूंखे इहो ॿुधाए, मां जेका खीर पचाई उहो काॾे वई? अॾे दादा खीर ॾींहं खे त छॾ, उहा त मूं खाई छॾी। मूंखे इहो ॿुधाए त हीअ तूं किथे मूंखे वठी आई आहीं? मादे ॾिठो बि वेठो आहे, मामो माना छा पायो? मुराद बि कोटी पाटी ॾेई पुकड़ा पुकड़ा किथे वठी आई मूंखे तूं? अटी ॿुधारी किथे वठी आई मूंखे तूं? मां तव्हांखे वठी आहियां शो में, ठीकु आहे? ऐं हिते जेको बि पियो उन मां कंहिं शइ खे हथु न हिलाइणो जेसि ताईं मां न चवां, ठीकु आहे? सभु खाई वेंदुमि, सभु खाई वेंदुमि। रमज़ान महीनो वियो आहे नी, त बाबो हिन सद में बीमार थियो अथई, ऐं तूं वरी हिते फैशन था करे हिते वठी आई असांखे। ठीकु आहे। सो जेको आहे सो असां सां गॾु माशाल्लाह तमामु सुठा ओ मिठी जी कास्ट जेके आहिनि सो आर्टिस्ट हिते मौजूदु आहिनि। मां चाहींदमि हिकिड़ो चकर जंहिंजो जेको जेको करेक्टर हुयो उन हिसाब सां थोरो सभु ॻाल्हाइनि। सो असां सां गॾु ॿ करेक्टर्स हिते मौजूदु आहिनि, माजिद ऐं मुराद। सो माजिद ऐं मुराद, सभिनीनि खां पहिरियां तव्हां थोरो परफॉर्म करे ॾेखारियो जेको तव्हांजो हिन में करेक्टर हुयो। ईअं छो थो ॾिसे? अकेलो मिलियो अॼु? अकेलो न सम्झी, ॿाहिरि ॿ बीठा अथई मुंहिंजा दोस्त, वठी आयो आहियां। हा उन खे वठी आयो, हिते कुर्सियूं कोन, हिते वेठा हुजनि ईअं। ॿुध, हा अॼु ईद आहे, हा। ईद जो टियों ॾींहुं आहे, इन जे करे विड़ूं नथा, ठीकु आहे, पर सीज़न बी जो टाइम ॾे। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। सभिनीनि खां पहिरियां त मां पंहिंजे प्रोग्राम में जंहिंजो तारुफ़ कराईंदमि ओ मिठी जी कास्ट में, तमामु सुठो उन्हनि कमु कयो ऐं ओ मिठी खां अलावा बि उन्हनि पंहिंजी लाइफ में ऐं सिंधी मीडिया में इलाही सुठो कमु कयो आहे। सो भली कार चंदासीं पंहिंजे प्रोग्राम में अरबाब अली साहब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी तव्हांजी। ईद मुबारक तव्हांखे। ईद मुबारक तव्हांखे हुजे, तव्हांजी टीम खे। मूंखे बि ख़बर कोन्हे, मुंहिंजो केॾो सुठो पियो लॻे। हाँ बिल्कुलु, केॾो सुठो पियो लॻे, मूंखे ख़बर माशाल्लाह। अचण सां मां बि वई न त बाबा कीअं आहे? अच्छा हाँ बिल्कुलु, कचहरी खे असां रखंदासीं जारी, पर मां तारुफ़ करायां छो जो हींअर असां ओ मिठी जो तारुफ़ करायो आहे, जंहिंजी जेका उन्हनि जी रियल शख़्सियत, रियल जेके उन्हनि जा नेम आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। सो जाज़ेब अली असां सां गॾु मौजूदु आहिनि प्रोग्राम में, तव्हांखे बि वेलकम कयूं था। नादिर हुसैन असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे बि प्रोग्राम में असां वेलकम चऊं था। ऐं असां सां गॾु तमामु सुठा सिंगर जेके असां सां गॾु हींअर ताईं मौजूदु आहिनि। मक़बूल आरफानी साहब, तव्हां त आयो ई आयो असां सां गॾु। सो तव्हां सभिनीनि खे हिकु भेरो ॿीहर ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। तमामु सुठो लॻो असांखे त तव्हां हिते अॼु आया आहियो असां सां गॾु प्रोग्राम में। ऐं पहिरियां त असां शूट थियो हुआसीं, हाणे असां शो में आहियूं, सो तमामु सुठो पियो लॻे। ऐं कचहरी बि कंदासीं तव्हां सां गॾु, ऐं ईद जूं ॻाल्हियूं बि असां तव्हां सां गॾु कंदासीं। ऐं हाणे तव्हां ॻाल्हाए सघो था।
मामा वॾो सुहिणो थी वई यार तव्हां खिलो छो था जाम के छा थियो यार मतलब सुठो पियो करे न इन करे मामा एॾो सुहिणो थो लॻी मामू शर्माए मामू शर्माए कोन पियो अॼु माशाल्लाह ईद आहे सबको सुहिणो पियो लॻे माशाल्लाह सभिनी जा दिल ऐं चेहरा हिकु जहिड़ा ख़ूबसूरत लॻा माशाल्लाह माशाल्लाह इन करे अॼु तुंहिंजो मामो बि माशाल्लाह तव्हां सर माशाल्लाह कैरेक्टर खे मां नाज़रीन खे ॿुधाईंदो न त कैरेक्टर खे तव्हां बाक़ाइदे ठाहियो हुयो पंहिंजो गेटअप रखियो हालांकि तव्हांखे फैमिली मां बि कॉल्स अचनि पियूं तव्हांजे दोस्तनि जी बि ऑफिस मां कॉल्स अचनि पियूं त तव्हां जेको आहे माना हे पंहिंजो गेटअप जेका ठाहियो आहे त मतिलबु तव्हांखे कीअं लॻो त जेका माना गेटअप हालांकि हुयो त तव्हां ॾाढी वेदन तव्हां न इहा ॻाल्हि सही पर चवंदा आहिनि त फन क़ुर्बानी थो घुरे उहा मूं ॾिनी वाह वाह बाबा माइक ते ॻाल्हाए बाबा मानेजा माइक ते ई पियो ॻाल्हायो मामा मादे ते खे घणे ॻाल्हाइण जी आदत अथई अञा ताईं असल में छा आहे जो माण्हू जो असर घणो आहे ऐं यकीनन तव्हां हुनखे मिस कंदा हूंदा ज़बरदस्त माशाल्लाह सो तव्हां ॿुधायो माजिद उर्फ जाज़ेब अली तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो ओ मिठी जे ड्रामे में फर्स्ट त तव्हांखे चवंदो थैंक यू सो मच तव्हां इनवाइट कयो प्रोग्राम में अहिड़ी ख़ूबसूरत शाम में फरीद भाई इनवाइट कयो काशी भाई इनवाइट कयो ऐं जेके मूंखे ॾिसनि पिया हींअर स्क्रीन ते उन्हनि सभिनि खे ईद जूं लख लख वाधायूं बाक़ी हिन में एक्सपीरियंस कीअं रहियो उहो बहितरीनु रहियो काफ़ी सारो विड़ियासीं बि काफ़ी सारी मोहबत बि हुई ऐं काफ़ी सारो मज़ो बि कयोसीं बाक़ी नादिर मूंसां गॾु हुयो ॿियो इहो जानू मूंसां गॾु हुयो बाक़ी इहे न हुजनि हा त आउं भॼी अचां हालांकि असां ॾाढो इंजॉय कयो मतिलबु हिकिड़ी शूट असांखे जेकॾहिं सोचूं पिया त 20 ॾींहं असां कंटिन्यू रहियासीं पर उहो ख्वाब थी गुज़रिया ॾाढो इंजॉय कयोसीं बिल्कुलु हद सां वधीक हा ऐं असां मुराद हिन खां बि पुछंदासीं नादिर खां पुछंदासीं तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो पर मां चाहींदमि त हींअर म्यूज़िक ॿुधो वञे छो जो म्यूज़िक लवर हींअर जिते असां वेठा आहियूं सभु आहिनि ऐं माशाल्लाह तमामु सुठा सॻा सिंगर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो भरपूर असां जेको आहे सो फ़ाइदो खणंदासीं तव्हांजी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत गानो ॿुधंदासीं उन खां पोइ पंहिंजी ट्रांसमिशन खे कंटिन्यू कंदासीं जी बिल्कुलु ऐं सभिनी दोस्तनि खे वरी जेके दोस्त आया आहिनि उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि मुंहिंजो बहितरीनु सॉन्ग आहे केटीएन ते वञो त तव्हांखे ॿुधायूं था ओके जी ॿुधायो खोले तूं पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर खोले तूं पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर सजण तूं ईंदो न कर है ढोलण तूं ईंदो न कर खोले तूं पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर खोले तूं पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर कमाल ख्वाबन में ख्यालन में हसीनन जे शुमारन में ओ ख्वाबन में ख्यालन में हसीनन जे शुमारन में अरे प्यार जो मोखे बुखार सजण तूं ॾींदो न कर प्यार जो मोखे बुखार सजण तूं ॾींदो न कर सजण तूं ॾींदो न कर है ढोलण तूं ॾींदो न कर खोले तूं पंहिंजा वार सजण तूं ॾींदो न कर खोले तूं पंहिंजा वार सजण तूं ईंदो न कर क्या बात है कमाल हाँ आए हाँ ओ ला
तुंहिंजो वरी जानी मिलण तुंहिंजो गरी 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 गमा 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 गरी गमा गरी गमा गरी गमा गरी रे 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 सा ग सा ग रे 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 गमा प म गरी रे 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 सा रे सा रे सा रे सा रे सा रे गा रे गा पम गमा प म प द प द नी 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 दा 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 पा पा म प प ग म ग रे 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 सा रे सा वरी जानी हलण तुंहिंजो मिलण तुंहिंजो वरी जानी खिलण तुंहिंजो प्यार जो मूंखे बुखार सजण तूं ॾींदो न कर अरे प्यार जो मूंखे बुखार सजण तूं ॾींदो न कर दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे हा दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे अरे दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह ओ सुहिणा तुंहिंजो ख़ैर हुजे जबरदस्त जी वेरी 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 नाइस माशाल्लाह, ओ मज़ो माय अची, गॉड first class। सभिनीनि जे अंदरि स्प्रिंग लॻी विया वरी महिरबानी अमेजिंग इसमें लगी ना स्प्रिंग होया ऑलरेडी उहे हुया पर उहे जागी पिया अच्छा वो तो सही भाई बेहतरीन। पुराना स्प्रिंग भी जागी पिया त मां उहे त चयो त स्प्रिंग जागी पिया सभिनीनि जा हाणे माशाल्लाह मामो ॻाल्हि तुंहिंजी कचानो मामो चए पियो त हेड़े भरे मौक़े ते तुंहिंजी मामी कोन आई हुनखे मिस पियो करे दादा मामी अची चुकी आहे ईद जे पहिरें ॾींहं ते मामी अची चुकी आहे ऐं जेको हुननि जो जेको पंहिंजो कैरेक्टर हुन हिसाब सां माशाल्लाह तमामु सुठे तरीक़े सां उहा बि अची वई मिस त नथा कयो न तव्हां हुननि खे तव्हां खां पहिरियां उहा अची वई। मामी त तव्हां खां पहिरियां ई हूंदी आहे तव्हां वीचारा पोयां रहिजी माशाल्लाह ईंदा सुठी आहियो। पई लॻी। सुठी पई लॻे वाह जी वाह ऐं ज़बरदस्त माण्हू बि चवनि पिया त ॾंड में मिली था ऐं हुनजो वॾो सबूत माजिद चई मामा ज़बरदस्त माशाल्लाह मुराद असां सां गॾु मौजूदु आहे नादिर असां सां गॾु मौजूदु आहे नादिर माशाल्लाह अॼु ॾींहुं ताईं त तव्हां ॾाढो सीरियस वर्क कयो आहे मां बि तव्हां सां कमु कयो आहे सो हिन दफ़ो फर्स्ट टाइम शायदि तव्हांजो इहो फर्स्ट सिटकॉम हुयो जेको तव्हां फनी कयो पहिरियों त मां ॾिसंदड़नि खे सभिनी खे ईद मुबारक चवंदुसि जेके बि पाकिस्तानी सिंधी पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि दुनिया जे सभिनी माण्हुनि खे न वो तव्हांखे हाणे यादि आयो अच्छा तव्हां पुछो मूंखे ॻाल्हाइण जे लाइ हाणे ॾिनो पियो न मौक़ो मिलंदो तॾहिं चवंदो न उहो मूंखे जीअं ई मौक़ो मिलियो त तव्हां गाने ते विया जेको ज़बरदस्त गानो हुयो मज़ो अची वियो लाज़िम हो हा मां हे पहिरियों दफ़ो कयो आहे इन तरह जो कॉमेडी ड्रामो पहिरियों दफ़ो हुयो ज़हीर भाई सां मां पहिरियों कॉमेडी करे चुको आहियां पहिरियों बि एक्सपीरियंस आहे मुंहिंजो पर ही ॿियो कॾहिं न कयो ॿियो थोरो टाइम लॻंदो 6-8 महीना मूंखे मज़ो आयो छो जो कास्ट में एॾा सभु भला अदाकार कुझु मौजूदु आहिनि कुझु मौजूदु न आहिनि मैडम पर सभु अची चुका आहिनि पहिरें ॿिए ॾींहं ते अच्छा नादिर खां हिकु मां सवाल पुछंदो नादिर तव्हांजो जेको कैरेक्टर हुयो मुराद जो कैरेक्टर स्टार्टिंग में जीअं टोटल कास्ट फरीद साहब कास्ट कई ज़ही भाउ ज़रूरु डिस्कस करे स्टार्टिंग में त सभु कंहिंखे इहो हो त शायदि अलाए हिन कैरेक्टर में मां पंहिंजो पाण खे फिट सम्झां थो या न तव्हां पहिरां स्क्रिप्ट पढ़ियो हा मां कुझु पढ़ियो ऐं तव्हां डबल माइंडेड बि थी विया छाजे करे छा सोचियो तव्हां डबल माइंडेड असल में डिस्कशन थी पंहिंजी पर डबल माइंडेड एज सच न हुयसि कुझु हुया इन तरीक़े जा मकालमा हुया जेके डायरेक्टर साहब सां डिस्कस थिया त उन्हनि चयो ठीकु आहे उन्हनि खे सेट कंदासीं सो बसि इहा ई ॻाल्हि हुई बाक़ी किरदारु मूंखे ॾाढो वणियो हालांकि कैरेक्टर हुयो ई तव्हांजो मतिलबु जहिड़े तरीक़े तव्हां निभायो आहे न माशाल्लाह कैरेक्टर हुयो ई तव्हांजो थैंक यू बसि कोशिशि अच्छा कई मां तव्हां ॿिन्हिनि
ॾींहंनि खां हिते जेके ॿई ॼणा तव्हां मौजूदु आहे, हिकिड़ो माजिद ऐं हिकिड़ो मुराद, तव्हां पूरे ड्रामे में मामा त बिल्कुलु मौजूदु आहिनि, बिल्कुलु मौजूदु आहिनि। मूंखे हींअर ॿुधायो त पूरे ड्रामे में तव्हां ॿिन्हिनि खे मां छो न पई वणा? मतिलबु मां कंहिं महिल हिन जे कढायां, कंहिं महिल हुन जे कढायां, छो? इहो सच त हींअर प्रोग्राम ॾिसो था वणे पई छा पोइ वणे पई राइटर असांखे जुमला न ॾिना हाँ असांखे वणी पई पर स्क्रिप्ट अहिड़ो हुयो असां छा कयूं असां मजबूर थी पिया माना मां इंतज़ार कंदी रहिजी वियमि त मूंखे मतिलबु मुंहिंजो थींदो केरु बेसिकली। असां चयो बि कहाणी चेंज कयो न पिया ॿुधनि असांजी मतिलबु मां तव्हांखे हूअं वणा पई पर कैरेक्टर जे हिसाब सां तव्हां ॿई मतिलबु अहिड़ो जे हिसाब सां न पिया मां इहो बि न तव्हां मक़बूल भाई खां बि असांजा ॻाल्हाइणु चाहींदुसि जी टाइटल सॉन्ग मां पाण गायो आहे ठीकु आहे हा हा मुराद खे मूं गायो आहे माजिद बि आहे मामी किथे आहे तव्हांजी मामी मकरेली आहे मामी उनखे त आणियो आहे न तव्हां मामी बि न आहे ऐं रज़िया बि न आहे हुन में। अच्छा। ठीकु आहे पर काई ॻाल्हि न आहे, नो प्रॉब्लम। पूरी तारीफ़ नथा वठो तव्हां। न मां तारीफ़ न थी रज़िया वेठी आहे न मामी इनमें सुणा मामी पहिरीं थी वई न अच्छा मामी ईद जे पहिरें ॾींहुं अची वई अच्छा ज़बरदस्त माशाल्लाह। असां सभु वेठा आहियूं। ओ मिठी जो जेको टाइटल सॉन्ग तव्हां ॻायो चाहींदासीं त उहो बि ज़रा तव्हां असांखे ॿुधाए छॾियो। हूअं त असां ॾाढो ॿुधो आहे माशाल्लाह, पर चाहींदासीं तव्हां थोरो असांखे लाइव ॿ ॿुधायो। लाइनूं तव्हांखे ॿुधायूं था ॿ लाइनूं टे लाइनूं ॿुधायो 2 या 3 लाइनूं। हली हलिया ओ मिठी बली बलिया ओ मिठी हली हलिया ओ मिठी बली बलिया ओ मिठी ओ सुहिणी मनमूणी ओ सुहिणी मनमूणी ॾाढी सुठी आहे ओ मिठी हा हली हलिया ओ मिठी हली हलिया ओ मिठी हली हलिया ओ मिठी हली हलिया ओ मिठी वाह जी वाह जबरदस्त 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 ॾाढो सुठो वाह जी ज़बरदस्त। सो इहो मामा तव्हां ॿुधायो इहो मिठी वारो गानो मामा कोशिशि त कर अॼु कोशिशि त करियूं था पोइ हाणे अलाह हली हलिया ओ मिठी हली हलिया बाबा बाबा जी 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 हां करे किरी पिंदा बाबा तुंहिंजे बेस में स्पीकर किरी पिंदा बाबरा माने जिनड़ी ना है ज़बरदस्त जी माशाल्लाह। मिठी त असां ॿुधोसीं पर चाहींदासीं कुझु हिकिड़ो ॿियो बि तव्हां असांखे जेको आहे सुठो गानो ॿुधाए मुंहिंजो छॾियो। मशहूरु गीत आहे हाँ तव्हांखे ॿुधायूं था इंशाल्लाह बिल्कुलु जी बिल्कुलु ॿुधायो। तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे क्या बात तू पढ़ी पियो पढ़ी तू चुमी पियो चुमी तू पढ़ी पियो पढ़ी तू चुमी पियो चुमी तू पढ़ी पियो पढ़ी तू चुमी पियो चुमी गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा खपे गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां
यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे क्या बात कमाल जाए ना है अगर दिल में आगा किथे ओ जाए ना है अगर दिल में आगा किथे जाए ना है अगर दिल में आगा किथे पोइ किथे जगह हूंदी तीर्थ गिलते रहा यार पोइ छा खपे तीर्थ गिलते रहा यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे यार पोइ छा खपे यार पोइ छा खपे ज़बरदस्त वेरी नाइस मज़ो अची वियो सो हींअर ओ मिठी ते त घणो ॻाल्हायोसीं ऐं अञा बि जेके मुंहिंजे ज़हन में सुवाल आहे मां तव्हां सां ज़रूरु कंदमि सो नादिर सां गॾु मौजूदु आहिनि ईद जो पहिरियों ऐं ॿियो ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रियो छो जो टियों ॾींहुं आहे टियों ॾींहुं त तव्हांजो असां सही गुज़रे थो सो फर्स्ट ऐं सेकेंड डे तव्हां कीअं गुज़ारियो ईद जो बसि ईद सुकून सां गुज़रंदी आहे माशाल्लाह हर ईद जेको आहे सो सुकून सां अच्छा तव्हां पंहिंजो ईद जेका कई उहा कराची में कई या लाड़काणे में कई लाड़काणे वाह वाह ईद ज़बरदस्त लाड़काणे में ज़बरदस्त ईद लाड़काणे शुरू खां ई तव्हां लाड़काणे में पिया कयो ईद पंहिंजी ॻोठ में ईद लाड़काणे में ईद फैमिली सां गॾु ऐं वैसे बि तव्हां मूंखे यादि आहे तव्हां चवंदा हो त जेको आहे लाड़काणे सां तव्हांजी कुझु वधीक लॻंदी आहे यार लाड़काणो अच्छा माशाल्लाह तव्हां ॿुधायो जाज़ेब तव्हांजी पहिरीं ऐं सेकेंड ईद कीअं गुज़री असल में ईद जेका आहे सा फैमिली सां गॾु गुज़रंदी आहे ऐं फैमिली जिते हुजे उहा कराची हुजे ॻोठ में हुजे पर फैमिली जिते हूंदी आहे उते ईद हूंदी आहे ऐं मुंहिंजी फैमिली कराची में आहे त डेफिनेटली हिते ईद गुज़रे थी ऐं शॉपिंग वग़ैरह कयूं था त उन में जेको टाइम पास थिए थो उहा ई ईद आउं सम्झंदो आहियां बाक़ी कराची में इहो आहे त जॾहिं ईद हूंदी आहे सभु को घर में सुतो पियो हूंदो आहे बिल्कुलु ईअं ई आहे ॿी ॻाल्हि बि पंहिंजी जारी रखंदासीं अच्छा मां जीअं शुरू में ज़िक्र कयो त मानी ऐं खीर ऐं मिठो जेको आहे ईद ते त हूंदो ई हूंदो आहे असांजे घर में न आहे त मिट माइट पचाईंदा उहे न पचाईंदा त असांखे त पचाइणो आहे सो तव्हां छा पचायो आहे उहो बि असां तव्हांखां पुछंदासीं पर हींअर असांजे किचन में तमामु सुठी शेफ नादिया सां गॾु हिते मौजूदु आहे ऐं तमामु सुठी स्वीट डिश तव्हां अॼु ठाही आहे सो उहा रेडी थी चुकी आहे बिल्कुलु नीलम मां डिश आउट भी करे छॾी आहे अच्छा अच्छा ऐं तव्हां भले महिमाननि खे अगरि तव्हां सर्व करणु चाहियो था त तव्हां खणी था सो सघो कीअं तव्हां इहा ठाही थोरो ॿुधायो त हिनखे तव्हां कीअं ठाहियो ताकी जेके ॾिसनि थियूं मायूं ऐं जेके ठाहिणु चाहिनि थियूं त उन्हनि खे बि ख़बर पवे त तव्हां जेको आहे सो कीअं ठाही आहे सभिनी खां पहिरियां असां कस्टर्ड जेको हूंदो आहे उहो तयारु कयोसीं ऐं उहो त सभिनि खे ख़बर हूंदी आहे त कस्टर्ड कीअं रेडी थींदो आहे उन खां पोइ असां वटि केक हुयो प्लेन केक जेको हूंदो आहे सभिनि खां पहिरियां असां उनजी लेयर ॾिनीसीं उन खां पोइ असां फ्रूट कॉकटेल जेको हूंदो आहे उनजी लेयर ॾिनीसीं ठीकु आहे उन खां पोइ असां उन में क्रीम जेकी हूंदी आहे फ्रेश क्रीम उनजी लेयर ॾिनीसीं वरी असां ॿीहर बिल्कुलु सेम केक जी ऐं फ्रूट कॉकटेल जी क्रीम जी ऐं उन खां पोइ एंड में असां ॿीहर फ्रूट कॉकटेल जी ऐं ड्राई फ्रूट्स जी असां उनखे मथां लेयर ठीकु आहे जी ठीकु आहे ज़बरदस्त माशाल्लाह तमामु सुठी पई लॻे हा अॼु बाबो कोन थिए न त असांजो वॾो ढेरो थी हाणे बिल्कुलु जी पर तव्हांखे असां ॾिसण बि न ॾींदासीं हिनखे तव्हां सॼो रमज़ान लिकी लिकी खाधो आहे न जेको हाणे तव्हांखे असां इहो न ॾिसणु ॾींदासीं सुठो ठो बाबो कोन्हे को अच्छा जेकॾहिं डिश जी ॻाल्हि कई वञे त तव्हां कुझु कुकिंग कंदा आहियो स्पेशली ईद ते ईअं थींदो आहे त अक्सर घर वारियूं चवंदियूं आहिनि असां सॼो साल कमु कंदा आहियूं ऐं अॼोके ॾींहुं तव्हां कुझु कयो तव्हां का कुकिंग कयो कॾहिं ईद ते तव्हां कुझु पचायो आहे
बसि ईअं सम्झो त मुंहिंजो शौक़ु जेको हूंदो आहे ज़र्दे जो, अच्छा ज़र्दे जो मिठो तव्हां लाइक कंदा आहियो ॿिन्हिनि जो। अच्छा खावा बि थी अच्छा पोइ कोशिशि कंदो आहियां त अगरि कराची आहियां त कोशिशि कंदो आहियां ठाहिण जी, तव्हां थोरो ज़र्दो ठाहे खां अचो जो होटल तां या किथां नथो मिले अहिड़ो, पोइ कोशिशि करे मां पंहिंजो पाण ठाहे वठंदो आहियां। अच्छा जी ज़बरदस्त। तो सर कॾहिं अचां मां? जेॾी महिल दिलि चए हलिया अचो, मुंहिंजो फ्लैट हाज़िर आहे। जान हल्ला थी पाण में जान दे वक़्तु दावत आहे, तव्हां सॼी टीम खे दावत आहे। बाबे खे न अच्छा जी माशाल्लाह तमामु बहितरीन। अगरि तव्हां कुकिंग कंदा आहियो अचणु खपे, छो जो माइन जो भरोसो न आहे, केॾी महिल बि पलटी खाए सघनि थियूं ऐं केॾी महिल तव्हांखे चई सघनि थियूं त बाबा असांजो मूड न आहे। माइन जो को भरोसो कोन्हे, केॾी महिल पलटी खाए सघनि थियूं, बिल्कुलु जी ईअं ई आहे। न उन्हनि जो हक़ आहे, भले पलटो खाइनि। हा पर तव्हांखे बि अचणु कंदा त सभनि, हा 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 पर शायदि सर तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र काटे चुका आहियो, असांजे लाइ सोचो। ज़बरदस्त। अच्छा जाज़िब तव्हां मूंखे इहो ॿुधायो, ईद त माशाल्लाह सभिनी जी सुठी हूंदी आहे, फैमिली सां गॾु हूंदी आहे ऐं ईद हिकिड़ो ख़ुशी जो त्योहार आहे ऐं रमज़ान में जेके असां रोज़ा रखंदा आहियूं त अलाह पाक असां इंसाननि खे इहो गिफ्ट ॾींदो आहे ईद वारो। सो का अहिड़ी ईद जेका तव्हांजी यादगार हुजे ऐं अॼु ॾींहुं ताईं तव्हां सोचींदा आहियो त तव्हां चओ त इहा ईद जेका मूं कई हुई उहा हिकिड़ो चकर ॿीहर अची वञे? ईअं खणी चइजे त हिन ईद ते स्पेशल अहिड़ो छा मतिलबु? हिन ईद ते न ओवरऑल ॻाल्हि थी कयां त तव्हांजी लाइफ जी काई अहिड़ी मूवमेंट, काई अहिड़ी ईद जेका तव्हांखे अॼु ॾींहुं ताईं यादि हुजे त ओड़ी ईद काश मां हिकिड़ो चकर ॿीहर कयां। हाँ उहा इहा ईद आहे जंहिं ईद में असांखे पैसा मिलंदा, ॿाहिरि निकिरंदा हुआसीं, 10 रुपया हुतां मिलिया, 10 रुपया हुतां मिलिया, पोइ शाम जो सभु पैसा असां जमा कंदा हुआ, उहा अम्मा फुरे वेंदी हुई। अच्छा उहा यादगार मूंखे ख़बर पई आहे ॾियो त हींअर तव्हां कंहिंखे कोन था। अच्छा जी ज़बरदस्त। इहो ई सेम क्वेश्चन नादिर तव्हां ॿुधायो, तव्हांजी यादगार ईद जेका हींअर ताईं तव्हांखे यादि आहे ऐं तव्हां चवंदा आहियो त काश उहा ईद हिकिड़ो चकर ॿीहर अचे लाइफ में? ईदूं नंढपण जूं, अच्छा हा सभु यादि ईंदियूं आहिनि उहे जेके नंढपण जूं ईदूं। त सुभाणे तयारु थियणो आहे, कपिड़ा वरिता आहिनि, सुबुह सां पाइबा। ईद जी राति अहिड़ी हूंदी आहे जो गुज़रंदी ई न आहे उहा। सुबुह जो ईद हूंदी आहे, सॼी राति निंड न ईंदी आहे। सो नंढे हूंदे तव्हां ख़र्ची वठंदा आहियो, पैसा वठंदा आहियो। हाणे तव्हां इन ॻाल्हि खे तव्हां खां थो मां पुछां त तव्हांजे लाइ मतिलबु मुंहिंजी ॾिसो मुंहिंजूं त सॼियूं ईदूं यादगार आहिनि, मूंखे मुंहिंजूं सॼियूं ईदूं वणंदियूं आहिनि, तमामु सुठे तरीक़े सां मां उनखे सेलिब्रेट कंदी आहियां। बहितर तव्हां बचपन खे फील कंदा आहियो या हाणे तव्हां? ऑब्वियसली बचपन वारी ईद इलाही मुंहिंजी सुठी हूंदी हुई ऐं हुन में का ख़बर न हूंदी हुई त घणा पैसा मिलिया, घणा न मिलिया, कंहिं ॾिना कंहिं न ॾिना। हींअर वरी ईअं थींदो आहे त तव्हां जीअं चओ था त असांखे ॾियणी पवंदी आहे, पर मां नथी सम्झां त मुंहिंजो अञा ॾियण वारी एज अञा आई आहे, हिन में थोरो टाइम आहे जॾहिं मां माण्हुनि खे ॾींदमि। सो हींअर ताईं मूंखे मिले वॾो केरु आहे? भाउ तव्हां मुंहिंजा, तव्हांखे मूंखे ख़र्ची ॾियणु खपे। जानूअ खां पैसा कोन्हे, बबुरनि खां ॿेरा। ड्रामे में वॾा भाउ तव्हां मुंहिंजा थिया न, त तव्हांखे मूंखे ॾियणु खपे। ऐं ड्रामे में सिर्फ़ु न, हींअर बि तव्हां मूंखां वॾा आहियो, हिते जिते बि सभु मौजूदु आहिनि। नंढी छो कंदियूं आहिनि? न न मां कयां नथी, सभिनी खे नज़र अचे थो। शनाख्ती कार्ड मुंहिंजो शनाख्ती कार्ड आहे न। तव्हांजो छा चवणु आहे, तव्हांजो एक्सपीरियंस रहियो आहे त छोकिरियूं ख़ासि करे पंहिंजी एज खे लिकाईंदियूं छो आहिनि, छाजे करे? न लिकाइण त न खपे, उहो ज़ाहिर आहे चहिरे मां ख़बर पइजो वञे। हा ऐं हुनजे अगरि तव्हां प्राइमरी पढ़ंदा त कॾहिं प्राइमरी ॿुधाए छॾींदी ऑटोमेटिक। चहिरे मां नथो लॻे, मां हींअर 60 साल जूं जेका 28 साल जूं थियूं लॻे। अच्छा 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 सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। हाणे जीअं ॾिसो तव्हां 36 साल न न न तव्हां 40 साल जा आहियो, ठीकु आहे, पर लॻो तव्हां ख़्वाब ॾिठो थी राति कॾहिं राति ख़्वाब ॾिठो थी। ऐं तव्हांजे हिसाब सां हीअ बि सोचियां बाबो केतिरो हूंदो? मुंहिंजी घणी एज हूंदी? तव्हांजी माशाल्लाह तव्हां त बाबो त 35 जंग में। अच्छा जेके तोहफ़ू बोफू हलियूं बची अच्छा नादिर तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजे हिसाब सां बचपन वारी ईद सुठी हूंदी हुई, इन जो मतिलबु तव्हां वॾा थी चुका आहियो। सो चवंदा आहिनि त जेके माण्हू वॾा थींदा आहिनि उहे ख़र्चियूं ॾींदा आहिनि, त पहिरीं ईद खां वठी टीं ईद आहे, तव्हां केतिरो माण्हुनि खे ॾिनो आहे, केतिरनि माण्हुनि खे तव्हां ख़र्ची ॾिनी आहे? या हाणे तव्हां पाण खे अगरि रखंदो हिते त तव्हां त बिल्कुलु न ॾींदा। नंढड़नि ॿारनि खे जेके घर में भाइटिया भाइटियूं आहिनि उन्हनि खे ख़र्ची त ॾियणी थी पए, हाणे वॾा थी चुका आहियूं माना। हा बिल्कुलु बिल्कुलु, हा हा बिल्कुलु। सो हाणे ॾियणी थी पए, काफ़ी साल थी विया आहिनि जो ख़र्ची बंदि थी वई आहे, हाणे मिले कोन थी। न न केटीएन ॾिए थी ख़र्ची असांखे, केटीएन ॾिनी बिल्कुलु, ड्रामो बि करायूं, मज़ो बि वठायूं, दाऊं करायूं, ड्रामो करायूं, ड्रामो करायूं, ख़र्ची बि ॾिनऊं। अच्छा वैसे जाज़िब तव्हां माशाल्लाह हमेशह जेको आहे माना केटीएन सां हूअं तव्हां गॾु हूंदा आहियो, तक़रीबन तव्हां प्रोग्राम जे हवाले सां मतिलबु केटीएन असां त वरी बि थोरो अॻिते पोइते
थी था वञूं त तव्हां बि केटीन सां गॾु हीअ ईद ऐं पोयूं ईदियूं कयूं हिन में तव्हां मिठी जो करेक्टर कयो बहितरीन करेक्टर कयो नो डाउट Thank you so much. नो डाउट जानज़ेब माशाल्लाह सुठो होस्ट आहे सुठो मॉडल आहे सुठो डायरेक्टर आहे पर तो हिन ड्रामे में सुठो एक्टर थी करे बि ॾेखारियो थैंक यू सो मच दादा थैंक यू सो मच पहिरीं ॻाल्हि तव्हां पाण एक्टर मञंदो कोन आहियां बाक़ी अगरि तव्हांखे सुठी लॻी आहे एक्टिंग त इहा मुंहिंजे लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे बाक़ी मूंखे इहो लॻंदो आहे त जेके नादिर आहे ऐं नादिर जे कॾहिं मूंसां गॾु न हुजे हा त शायदि एतिरी आउं सुठी एक्टिंग न करे सघां उहो ओनियर पियो चवां बिल्कुलु हिकिड़ी सपोर्ट थी हा मूंखे बाक़ाइदगी सां सम्झायो त किथे कहिड़ी शइ करणी आहे उहा नादिर मूंखे सम्झाई पर तव्हां जेको पंहिंजो करेक्टर कयो इहो ज़बरदस्त हो मां चवंदा इनखे मूं सम्झायो जो मुंहिंजो भाउ जे करेक्टर हुनखे इलाही कुझु सेखारियो तव्हां थोरो मञो मुंहिंजो भला मां तव्हांखे कुझु सेखारियो वो बि नंढियूं भेणियूं भाईंदियूं पिया ऐं ॿुधाईंदियूं पिया अदा हीअं न हीअं कजां ईअं कर हा बिल्कुलु सो मञो त तव्हांजो मुंहुं छो गिरियो पूरो बि मञा तव्हांखे सभिनी सां जेका माना गर्म था तव्हां मामे जो ज़िक्र कोन थो करी छो बाबो मूंखे माना वणियो कोन सो माशाल्लाह सफ़ा ईअं कोन वणियोसि यार बाबो न बाबो ज़बरदस्त परफॉर्म कई बाबे बि ऐं मुंहिंजी वालदा जेका हुई तंहिं ॾाढो सुठो कयो वालदा जो नालो ओरिजिनल मूंखे विसरी वियो ड्रामे वारो यादि आहे आपा ज़रीना अच्छा मां व्यूअर्स इहो चवंदुसि अरबाब भाई जो माशाल्लाह तमामु सुठी कोशिशि सुठो कमु कयो तव्हां तव्हांजो जेको हिकिड़ो लुक आहे तव्हां सां पर्सनल बि डिस्कशन थी आहे त तव्हांजो हिकिड़ो विलन जो लुक आहे ऐं विलन बि जहिड़ो तहिड़ो विलन न बाक़ाइदे विलन जो तव्हांजो लुक आहे तव्हां उहो तव्हां पंहिंजो बाक़ाइदे वारो जेको विलन वारो करेक्टर हिन कॉमेडी में विधो यकीन ॾाढी तकलीफ़ आई हूंदी तव्हांखे इहो थोरो असां न बिल्कुलु सही ॻाल्हि तव्हांजी आहे मां अॻे बि हिकिड़ो मज़ाया प्रोग्राम कयो हो केटीएन ते अच्छा हुनजो नालो हो टाइ टाइ फिश ख़ालिद मरियम सुमरो डायरेक्टर हो बहरहाल उहो त हाणे जंहिं हिसाब सां हो पर ही मुंहिंजे लाइ हिकिड़ो चैलेंज हो ऐं ॿियो त मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी मूंसां ॾाढो कोऑपरेट कयो तमामु मूंखे प्यारु ॾिनो ज़हीर साहब अनवर सुहाग साहब ख़ासि करे फरीद भाउ मुंहिंजे लाइ ईअं सम्झो त इलाही डिफिकल्ट बि हो ईअं न की सम्झो त आउं ऑफिस जॉइन पियो करियां मुंहिंजो उहो जेको हो उन सां वरी मुंहिंजी मोहबत हिकिड़ी वधंदी वई जीअं मूंखे रहमान पे वणियो तीअं मूंखे नादिर पे वणियो जीअं ईअं अकरम साहब त इन्हनि सां मुंहिंजी थोरी सुठी अंडरस्टैंडिंग थी वई बाक़ी मूंखे मज़ो ॾाढो आयो पर थोरो रुगो इहो ॾुख थियो थोरो परे हो मूंखे इलाही त मूंखे उहो थोरो ज़हन मुंहिंजो जेको थोरो डाइवर्ट हो ठीक आहे जी सुठी लोकेशंस जे लाइ त वञणो थो पवे बाक़ी शाबत आहे हिननि खे ऐं चवां थो जंहिं वक़्तु हिकिड़ी लोकेशन ते मिलियासीं उतां वरी ॿी लोकेशन ते उहा राति ॾुखी हुई उहो रस्तो ॾुखियो अलाह साईं उन्हनि खे सघ ॾिनी अलाह साईं उन्हनि खे हिमत ॾिनी अॼु उहो कामयाबु थिया मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे लख लख वाधायूं मुबारक हुजनि तव्हांखे बि ख़ैर मुबारक हुजे ऐं मक़बूल भाई इलाही मक़बूल भाई ॾे बि बिल्कुलु हलंदासीं इलाही सुठो लॻो तव्हां सभिनीनि सां मिली हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनीनि खे ईद मुबारक ऐं थैंक यू सो मच तव्हां सभु आयो प्रोग्राम में ऐं तमामु सुठो लॻो तव्हां सभिनीनि सां कचहरी करे पंहिंजी जेको असांजो ड्रामो हुयो हुन ते थोरो डिस्कस कयोसीं थोरो ॻाल्हायोसीं ईद ते थोरो ॻाल्हायोसीं तमामु सुठो लॻो ऐं यकीनन जेके व्यूअर्स असांखे हींअर ॾिसनि था असांजे ड्रामे खे बि उन्हनि लाइक कयो ऐं एॾो की ट्रांसमिशन खे बि उन्हनि लाइक कयो लास्ट एपिसोड आहे बिल्कुलु जी लास्ट एपिसोड ऐं उहा तव्हां ॾिसजो ज़रूरु तमामु सुठी थोरी तव्हांखे थोरी डिफरेंट लॻंदी ऐं उन में बि इहो ई ख़ुशी वारो माहौल थी वियो आहे हींअर असांजे ड्रामे में पहिरियों थोरियूं लड़ायूं या छा हुयो सो हींअर ख़ुशीअ वारो माहौल असांजे जीअं ईद ते हिते आहे ईअं ई असांजो ड्रामे में बि थी वियो सो ज़रूरु तव्हां उहो ॾिसजो ऐं हींअर जेको आहे सो रहमान प्रोग्राम असांजो ऑलमोस्ट कंप्लीट थी चुको आहे सो थैंक यू सो मच तमामु सुठो लॻो तव्हां सभिनीनि सां मिली करे ऐं इनशाला वरी तव्हां सां ज़रूरु असांजी मुलाक़ात थींदी कंहिं नए प्रोग्राम या नए ड्रामनि सां गॾु तेसि ताईं तव्हां सभु पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं केटीएन जा जेतिरा बि ड्रामाज़ आहिनि उन्हनि खे जेको तव्हां ॾिसो पिया फीडबैक पिया ॾियो तव्हांजे सभिनीनि जा असां थोराइता आहियूं हाणे जेको आहे प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे इनशाला वरी मिलंदासीं तव्हां सां गॾु तेसि ताईं मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे रहमान खे ॾींदा इजाज़त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा सो मुंहिंजो ख़्यालु आहे त ॻाल्हियूं तक़रीबन थी चुकियूं आहिनि मक़बूल भाई ॾे वधंदासीं ऐं सर छा था ॿुधायो प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं आख़िरी कलाम जेको आहे ईद वारो सभु तव्हांजे नाले कंदासीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ La 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 hey hey hey
दिल लगी यार तो सा आमू सामू लगी दिल लगी दिल यार तो सा आमू सामू सभई मिली करे ईद जो ॾियारो आहे आख़िरी ॾींहुं हो ला 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 हो ला 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 लगी दिल लगी दिल यार तो सा आमो सामू थी वयो प्यार तो सा 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 छो लगी दिल यार तो सा आमो सामू लगी दिल यार तो सा आमो सामू तुझो दीवानो आया तुझो मस्तानो आया तुझो दीवानो आया ओ तुझो दीवानो मस्तानो दीवानो तुझो दीवानो आया तुझो मस्तानो आया 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 छो अख लगी यार तो सा आमो सामू लगी दिल अख लगी अख लगी यार तो सा आमो सामू थी वयो प्यार तो सा 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 छो दिल लगी यार तो सा आमो सामू लगी दिल यार तो सा आमो सामू क्या बात वाह जानी मुकाबलो नादर क्या बात इश्क सतायो आए मोहब्बत मञायो आए 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 छो मिल अची यार मूसा आमो सामू मिल अची मिल अची यार मूसा आमो सामू थी वयो प्यार तो सा 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 छो लगी दिल यार तो सा आमो सामू थी वयो प्यार तो सा आमो सामू वाह वाह क्या बात खाली या महल दिल जो तो दिल रुबा जे खातिर हो खाली या महल दिल जो या दिल रुबा जे खातिर मेहमान कोई मुँह जो ओ मेहमान कोई मुँह जो एक बार थी पवे काश कोई मुझो दिलदार थी पवे काश कोई मुझो दिलदार थी पवे आया अकेलो जग में हो आया अकेलो जग में एक यार थी पवे
ए काश कोई मुझो दिलदार थी पवे हा ए काश कोई क्या बात जेको गुलड़ो सजाए हा वरन में यार जेको गुलड़ो सजाए हा सुइणन में सूह जो ओ हो सुइणन में सूह जो सो सिंगार थी पवे हा एक काश कोई मुझो दिलदार थी पवे हा एक काश कोई मुझो दिलदार थी पवे हा आया अकेलो जग में ओ हो आया अकेलो जग में एक यार थी पवे हा एक काश कोई जेड़ो आही सुहिणू तेरी अथई जवानी जवानी आही सुहिणू तेरी अथई जवानी सजे तर में ना है तू जो कोड़े सहानी जड़ो आई सुहिड़ू तेरी अथई जवानी जड़ो आई सुहिड़ू तेरी अथई जवानी जड़ो आई सुहिड़ू तेरी अथई जवानी लगी दिल यार तो सा आमो सामो लगी दिल यार तो सा आमो सामो थी वयो प्यार तो सा आमो सामो थी वयो प्यार तो सा आमो सामो थी वयो प्यार तो सा 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 छो लगी दिल यार तो सा आमो सामो लगी दिल लगी दिल लगी दिल यार तो सा आमो सामो दिल लगी यार तो सा आमो सामो